लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम, अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाकड़ा टीवी खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो जीअं नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पुॼी सघे। ऐं हाणे तव्हांखे मेलो ॾेखारींदुसि सैयद बिलाल शाह जो मटियारनि ऐं पलीजाणियुनि जे विच में। उनखां पहिरीं वठंदासीं दोस्तनि खां इंटरव्यू खां पोइ हलंदासीं मलाकड़े जी तरफ़। मुराद पवर इनका दिल जी ॻाल्हि पुछंदासीं ऐं कॾहिं काॾे मल विढ़े पियो, कॾहिं काॾे मल जी सिखा वरिती आहे। ॿुधाइजो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में, तव्हां कॾहिं काॾे मल विढ़ो पिया ऐं किथां तव्हां सिखिया वरिती आहे ऐं कुझु गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु मिले थो तव्हांखे? मल मूंखे 8 साल 9 साल थी विया आहिनि मल विढ़ंदे। ज़िले बदीन शहर कड़ियो गंवर जो आहियां, पहलवान आहियां। ऐं गवर्नमेंट जी को बि साथ न आहे असांखे। जीअं पहलवान अॻिते कुझु या नौकिरियूं या कोई बीमार थी वेंदा आहिनि की गवर्नमेंट साथ हुजे, त गवर्नमेंट जी साथ को बि न आहे। पहलवान सिर्फ़ु पंहिंजे ख़र्च ते जानू ठाहे करे मुक़ाबला कंदा आहियूं ऐं असांजा वॾा पहलवान बि मुक़ाबला कया आहिनि। त उन ख़ुशी में असांखे पहलवान ते असांजी दिलि हूंदी आहे त असां जान ठाहे करे असां पंहिंजे ज़िले बदीन जो या कहिड़े मुख़्तलिफ़ ज़िलनि जा आहिनि त असां पंहिंजे ज़िले खे कामयाबु कयूं, असांजे ज़िलनि जा नाला थी वञनि, शहर जो नालो, मतिलबु असां पंहिंजे ख़र्च ते जान ठाहींदा। गवर्नमेंट जी को बि साथ न आहे, पर असांजो गवर्नमेंट खे असां पहलवान जी तरफ़ां हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त असांजे ख़ुदा असांजो मन जेको मुताबिक़ करियो, असांजे पहलवान खे बाक़ाइदे साथ ॾियो, गवर्नमेंट साथ ऐं नौकिरियूं ॾियो। ज़िले मटियार जे भरिसां पलीजाणी स्टेशन रेलवे स्टेशन जे भरिसां साईं बिलाल शाह जो मेलो अॼु हुनजी पहिरीं धमाल आहे ऐं हीउ तमामु वॾे पैमाने ते तारीख़ी मेलो आहे, थींदड़ आहे। हुन में सिंध जे तमामु वॾनि पहलवान जा मुक़ाबला। दोस्तो असांजा दोस्त आहिनि यूट्यूब खां मीर हसन सोलंकी, जेको बार बार हर कंड कुर्स मां शेख किशाला कढे हिन मल पहलवानी खे रिकॉर्ड करे पूरी दुनिया खे ॾेखारींदो आहे। तमामु महिरबानियूं असांजे यूट्यूब दोस्त मीर हसन सोलंकी साहिब जो, जेको अॼु जो मेलो हीउ साईं बिलाल शाह पलीजाणी में रिकॉर्ड करे रहियो आहे। सख़्त मुक़ाबिलो चीफ खलीफो आहे सोरा फकीर खास के बारे वाह वाह कोस्तानी वाह बारे कोस्तानी माशूक अली पुरोही हार पहलवान हाजी शदी ऐं गुलजार खोसो मुनीर अली खोसो जेके दोस्त आहिनि, जेके कमकार कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जी महिनत क़ाबिल तारीफ़ आहे। सख़्त मुक़ाबिला वाह पहलवान फकीर ॻाल्हि ॿुधो पहलवान, हींअर तब्दीली जो दौर आहे, इमरान ख़ान जो दौर आहे। ॾिसो त हर शइ में चेंजिंग अची वई आहे, पेट्रोल में, गैस में, खंड में, चांहि में, पर एतिरे क़दुरु हींअर जेको निकाह शादी थींदी न, निकाह जा बि पैसा आहिनि, जेको माई छॾींदो सो 50,000 रुपया ॾेई पोइ माई छॾे। महिरबानी करे धक ॾियो, जेको धक न ॾींदो हुनखे रुपयो कोन मिलंदो। मल दुखी करियो। हाणे पहिरियों जोड़ अचे गुलाम मुस्तफ़ा नारो, पहिरें जोड़ में गुलाम मुस्तफ़ा नारो, ॿिए जोड़ में ही भलो जोड़ बीठो आहे, न खां पोइ साईं गुलाम शाह वारो थींदो। पहलवान ने गुलजार शाह मल खे न पहिरियों गुलाम मुस्तफ़ा नारो मल अर्शदी। दोस्तों ये मिस्किन माई आहे, न्याणी आहे, हर एक जगह हाथ भी टंगे अल्लाह के हाज़ुर नाज़ुर थी करे खुदा का जो सवाल आहे यार, जिते न्याणियूं पिनंदियूं आहिनि उते ॾिसूं था त उहे बेवस जॾहिं न्याणी थींदी आहे हुनजो को वास न हूंदो आहे अल्लाह खां सवाइ, तॾहिं उहो दर दर जॻह हथ टंगींदी आहे। खुदारा पंहिंजे बचनि न्याणनि वारा आहियो, फी सबिलिल्लाह अल्लाह जे नाले ते इहा आई आहे तारे वीचारी, हुनजा तमामु वॾी लाचार आहे। महिरबानी करे हिनखे खुदा कांडियो। हेॾा पहलवान खोसो पहलवान माशूक वाह पहलवान वाह, हिन खां पोइ तयारी करे अचे असांजे दिल्ली जो सोनो सदर सैयद गुलाम शाह, अचे तयारी करे सैयद गुलाम शाह। यकीनन भला पहलवान हुनजो भलो मुक़ाबिलो थियणो आहे। हेॾा पहलवान शहबाज शदी, हाजी शदी, वाह पहलवान वाह वेरे कोसा खोसो पहलवान चांडियो नो शरो मटियारी दिलो लगे तारी गादे नशीन क़िबला साईं सैयद अली क़िबला शाह सां गॾु पंहिंजा शहज़ादा बकाया जेके साईं जन पहुचनि पिया। साईं खे गुज़ारिश आहे त हिकिड़ो को माण्हू अहिड़ो मूंखे ॾियो जेको मूंखे नाला ॿुधाईंदो वञे। वाह पहलवान खोसो माशूक अली खोसो जोगियानी, पहलवान चांडियो। पहिरें जोड़ में पहलवान गुलाम मुस्तफ़ा नारो मल अर्शदी, वाह पहलवान वाह मल थी वञे। हा खोसा वारे मोहम्मद सादिक सुहा वाह, वाह पहलवान वाह मारियो पहले चांडिया हुआ अदा पंहिंजो खोसो खणो, एहो दफ़ो चांडियो
एओ तो चांदे वारे चांदे वा जावे हीरो तो बिना सडे केरने थे बिना सडे मेहरबानी अदा सुल्तान खुसे जो जेको ये समझो त साईं जो प्यारो मुरीद पाए ऐं साईं जो मैनेजर आहे रईस सुल्तान खुसे जो मेहरबानी जे नाम मोकिलिया 200 रुपया गुलजार खुसे जो मेहरबानी इनाम 200 रुपया हेरा पहिला गुलाम मुस्तफा नारो पर वॾी ॻाल्हि आहे त चीफ खलीफ़ा सोहराब कासकेली उन मूंखे इनाम ॾिनो 20 रुपया मां पहलवान अदा इन कर पहलवान पवर पवर एड़ो छिको दी साईं जो साथ कर यार सैयद आयल पे ताई न करो मन संतरे दे जा पहलवानी में हर के इज्जत प्यारी है वाह पहलवान वासत मुकाबला मेहरबानी मोहम्मद असलम तगड़ भलो शौकीन वेठो है मोहम्मद असलम तगड़ के भली कार है और जो मोतबर भाव वेठो है मोहम्मद असलम तगड़ वाह पहलवान मल्ला रशीदी गुलाम मुस्तफा नारो मल्ल पहरी मुकाबलो सब ये भलो पहलवान है चांडियो फकीर नारा अदा मुस्तफा भला पहलवान है साईं गुलाब शाह है पहलवान अदा सोमार ये न कर सोमार मात के यार मल कर दियो रुगो अड़ी उठने अड़ी पहलवान मलार शेदी भली जोड़ी है हिते बिल थींदा हर जोड़ी दे नारो हिते पुरानो पहलवान है नारो मरहुमा मुराद जो शागिर्द है मंगरार जो वाह पहलवान हुआ सब तो मुकाबलो अच्छा पहलवान साजिद अली जोड़े जो शहबाज हाजी शेदी वाह पहलवान हुआ सब तो मुकाबलो वारे नारा हुआ नारे वारो क्यों शेदी करो शेदी न करो शेदी पाजो जातो हो सब तो मुकाबला लगा था तवा सा मुखातिब तवा जो खाद बना सर मुश्ताक मने मटियायो वाह पहलवान हुआ वारे वाह 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 बलहार शेदी है नारा जी नारा वारे गुलाम मुस्तफा नारा वारे वाह सोना एशियन पहलवान गुलाम मुस्तफा नाम रो नारे के नाम रो कदरदान तो नारे के नाम रो साईं गोशल शाह चौधरी चाला मुर्शिद जो ही मेलो असा के दादे जो मेलो है सबई गलती करे इनके असा इंशाल्लाह कोशिश करता थी हर तरह से भलो थे वाह पहलवान हुआ आमिर प्रगट जेको पाण बोलदे बारे ना वो सीधी फकीर भला छा थवा खरा कावड़ जी आया दोस्तों नारो पहलवान नारे के तई सबई सुजानो दा नारे ते सतई मुकाबला कर नारे के नाम रो नारा तो अच्छे पाएंगे मचे नारा तो अच्छे सबई सब दोस्तों तो जा सबई तो सुजानो दा वाह पहलवान हुआ नारे जो कत्ल करो वाह पहलवान हुआ ए अमल गदा ना ओ कुरानी कूड़ा मल गदा साईं रुपए न दो मल गदा पहुंचे थी नारे के इनाम जो दोस्तों मल जो कदर करो ताकि अपील तो करा फकीर नारे जोशी दिया है इन्हें सजी जिंदगी चावर खाता है हेरा साजे जोड़े जो कनीशे थी साईं गुलाब शाह वाह पहलवान हुआ ऐसा ऐसा तो मुकाबलो मारियो वाह रे वाह पोड़ी के सलाम केरियो होना है वरी ताबा मुखे पहलवान आचे साजे जोड़े जो साईं गुलाब शाह के आचा ढक शुरू तैयारी करे आशिक हो तैयारी करे पहलवान तेजोर में आशिक प्योर जोर नाम बचे होश थी नारे के नाम रो दोस्तों चाह पे बार चाह पे तो इनाम जो बदल के पहलवान
साईं गुलाब शाह जो डिवीजन जो सदर बि आहे ज़िले हैदराबाद जो सदर। उन खां अलावा हिते साईं तमामु वॾा इनाम थिया आहिनि हर साल। हेॾा साजिश जोड़े जो तमामु भलो पहलवान आहे, मटियारी ज़िले जो उभरंदड़ नओं पहलवान आहे। ऐं असां हिकिड़े उस्ताद जा शागिर्द आहियूं, पहलवान गनीश जी सुमार हिदायत साईं हथ ॾेई वेंदी। पहलवान पवर मदीन वाह सैयद अची सलवार वाह सैयद उन जे साम्हूं पवर सैयद पवर वाह पहलवान वाह साईं गुलाब शाह इनाम ॾियो, नारे खे इनाम ॾियो, मल्हनि खे इनाम ॾियो। वाह पहलवान वाह महिरबानियूं। उस्ताद मीर मोहम्मद मजीदानो सुहिणो मुक़ाबिलो। पहलवान पवर उत्तर इलाके जो सस्तो मुक़ाबिलो। अच्छी सलवार जा आहे सैयद उन जे साम्हूं आहे पहलवान पवर कड़े कवर जो पवर आहे ज़िले बदीन जो साईं गुलाब शाह। वाह रे वाह सैयद बिला बारी कई आहे, कोशिश वॾी लॻी पई आहे, पर पवर बि पवर आहे। पवर बि नथो मञे कंहिं ॻाल्हि खे, सख़्तु मुक़ाबिला आहिनि। तव्हां सां मुखातिब तव्हांजो भाउ मुश्ताक मंगर जो मटियारियो सख़्तु मुक़ाबिला। केबरा साईं सैयद गोस अली शाह, सैयद अली अकबर शाह, साईं ज़ाकिर हुसैन ज़ाकिर अली शाह, साईं गुलाम हुसैन शाह। वाह पहलवान वाह लगे ताली। वाह रे पवर तुझी लचक के सलाम आहे। इनाम ॾियो, मल्हनि खे इनाम ॾियो। दोस्तो मल्हनि जो क़दुरु करियो, पहलवान नारे जो क़दुरु करियो। पहलवान भला पहलवान न कोसा ॿई भाइर माशो किरी पियो आहे। आशिक पंहिंजो प्यारो शागिर्द बचो आहे ऐं सुर हुसैन साईं वाह हद जी सुर हुसैन साईं गुलाब शाह क़दुरु करियो। गुलाम मुस्तफा नाले जो ही उस्ताद सदा हयात मरहूम अली मुराद जो शागिर्द आहे। प्यारो गुलाम मुस्तफा नालो आ मुराद शागिर्द के साथ खास थे बंदियो मल ने खार। वाह काबू मुराद आ सैयद सुर हुसैन साईं गुलाब शाह हीरे जो दारू आ साईं। वाह काबू थियो। वाह पहर मुराद वाह तुझी मर्जी आहे। वाह मुराद पहर न छॾींदो। बचन ना बच वाह पहर वाह पहर वाह। हाण अचे पहलवान ने जादे अचे पहलवान मंजूर भट्टी में सुभाणे वॾा अमीर इनाम साईं भलो पहलवान मारियो पहर के इनाम पहलवान साझे जोड़े जो पहलवान गुलाम सिंह चंद ऐं पहलवान राहिब तगड़ ॿई बीठा आहिनि विच ते कलाकार खे संभालीनि पिया। भलो पहलवान आहे पहलवान गनीश जी कदुरदान थियो। ही भलाउ जा बचा आहिनि, ही हिते भलाउ टूटियूं ॾिनियूं। वाह पहलवान वाह साईं खे तमामु बेख़ता धक लॻी आहे। इनाम ॾियो, मदन खे इनाम ॾियो। वाह पहलवान वाह महिरबानियूं अदा खुदा भई ख़ासि करे ॾियूं। इनाम ॾिनो 100 रुपया। मारे गनीश जी आहे अॼु जेको न केॾो सो ॿुधे पियो, अॼु जेको न खुदा के मनो ताड़ी घटा जेको ताड़ी न वॼाईंदो न खुदा कदो गूंगो थींदो। ताड़ी वॼाए लॻे जोर सां ताड़ी। महिरबानियूं साईं मकबूल शाह जो, साईं गुलाम सिंह शाह जो, साईं ज़ाकिर शाह जो तमामु महिरबानियूं। मुंहिंजे आल बरतन जो जेके साईं बिलाल शाह जा गादी नशीन सां गॾु वेठा आहिनि। हिकिड़े ॾाॾे जो औलाद हिकिड़ो घराणो हेॾा पहलवान होशियूं थी अदा इहे मल अञा रहियूं पियूं आहिनि। इलाही महिरबानी करे बिना छॾे केरु न अचे। अञा हिकिड़ी मल अदा कंहिंजी मल रही आहे। मल जेकर कंहिंजी रही हुजे अचे मैदान ते पहलवान होशियूं मुज़फ़र मल को न थिया। अञा मलूं रहियूं पियूं आहिनि। हिकिड़ी करणु ॾियो सभिनी खे। हुनजो महिरबानियूं मोहम्मद जुमन जो फर्ज़ंद आहे ऐं अहमद जो भाइटियो आहे। ताजा अबू बकर जा पोता आहिनि। शमीर हुसैन जा मेंबर हुनजो महिरबानियूं। पहलवान सीधी अचे पहलवान गुलदस्तो गोपा अचे सुमार खे गुलदस्तो गोपा क्या वेरो 400 रात हिक ॾियो। सुभाणे कुर्सियुनि जे अॻियां वेहणो न आहे। जेको वेठो मेजर जे हवाले हूंदो। पहलवान माशूक कोसो साजिद जोड़े जो किरियो। साईं गुलाब शाह जो किरी पियो। हल मल त कहिड़ा कहिड़ा न अॼु तमामु वॾा धक पिया हलनि। माशूक कोसो किरियो सख़्तु मुक़ाबिलो। महिरबानी साईं गुलाम सिंह शाह जो मुंहिंजो सोनो सादा किरी दोषी थी
ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह हल्ला हिन मेले में ख़ासि करे रायब टगर मलाकड़ो भलो हले सुभाणे अचे पियो सलाम कोच कुर्बानो थी बोडो सुभाणे पहिरें जोड़िया पहलवान खां पहुचनि आज सिकंदर सोहे कोशिश कई है साल पहलवान वाह पहलवान मुजफ्फर चंद हुआ पहलवान मुजफ्फर चंद चाचा सोहराब हेलो हाँ कारो खास के लिए पहुंचे मलक साहब जो गनमैन हाजी दीन मोहम्मद शहजादो कारो खान खास के लिए वाह पहलवान पहलवान मंजूर भट्टी खदीम पहलवान मंगरान हैदराबाद चुखी वाह पहलवान ये मुराद जो पुट है ये पहलवान खास के लिए जो पहलवान है वाह पहलवान वरे जानवा खड़ो खड़ो आज खड़ो खड़ो पहलवान आमिर चगर पहलवान को नेबर पहलवान यार का है वाह पहलवान मेहरबानी साईं आमिर जो उन सां गॾु अदा मोहम्मद यूसुफ बदा गुलाम मुस्तफा मेमन जो मेहरबानी वाह पहलवान जोड़े जो हेॾा शहबाशेदी वाह पहलवान पखाली मेहनत करे पानी छटकारे मलन के पखाली के नाम वाह पहलवान वारे बाला दीवा वाह बाला दीवा पहलवान शक्ति गुलाम मुस्तफा नारो शौकीन किथे हो शौकीन किथे ने जेके बिल रखंदा आहिनि हर साल शौकीन ने गुज़ारिश आहे त ये VIP जोड़ी आहे तमाम VIP जोड़ी आहे इहा जोड़ी ईअं जीअं फाइनल में हींअर न्यूज़ीलैंड इंग्लैंड आहे अहिड़ी जोड़ी आहे वर्ल्ड कप जी जोड़ी आहे हिन पहुचा नईम शीदी हाणे पहुची आहे मौला बशीर वाह पहलवान साईं गोसली शाह जो मेहरबानी साईं गोसली शाह सां गॾु हुनजो नंढड़ो शहज़ादो पुटु बि वेठो आहे ख़ुशी थी आहे त साईं सां गॾु पंहिंजा मेहरबानी उस्ताद मीर मोहम्मद मजीदानी जो जे इनाम मोकिलिया 200 रुपया दोस्तों मजीदाना ये समझो मुंहिंजो ॿियो घर आहे ये उस्ताद मीर मोहम्मद मजीदानो तमामु मुंहिंजो मोतबर भाउ आहे उनजी महिरबानी जे इनाम मोकिलिया 200 रुपया शाबाशी दिमाग ना ना बस हाजी छद अच्छे सुमार थे वो अच्छे खान साहब सुमार थे वो सुमार छो फकीर अदावत वञ इनाम रो हाजी शीदी के इनाम रो हान पहुंची है मौला बशीदी पहुंची है सोनो नवाब वाह पहलवान सब तो मुकाबलो साईं जन सां मिलण पियो वञे मौला बशीदी साईं का पादो वठे बारे वासत तो मुकाबलो मौला बशीदी जो पहलवान नौशर जो पहलवान माशूक जेके पहिरीं मल में धक्को लगी है सख्त मुकाबलो वाह पहलवान मल्हार शीदी मौला गुलाम मुस्तफा नारो पहलवान ने सभई भाइर ने हिकड़े ॿेड़े जा माण्हू आहियूं ऐं नंढ वॾाई थींदी आहे सभई हिक जहिड़ा आहियूं सभई पहलवान आहियूं ऐं पहलवान जो पंहिंजो पाण ॻाल्हियूं थींदियूं वाह पहलवान नारो हेॾा पहलवान खे गुज़ारिश ॿिया वेहो मल्हन खे गुज़ारिश वेहो मल्हन खे अपील आहे जो हेॾो मुक़ाबिलो पियो हले खुदा खे मञो साईं गुलाम शाह मूंखे साईं वारनि ने अपो मारियो आहे त साईं खे मल करायो पहलवान गुलाम मुस्तफा नारो मल्हार शीदी दोस्तों ही रिकॉर्डिंग थी रही है यूट्यूब जो असां दोस्त मीर सखो लगे जेको हर जगह ते ईंदो आहे भले थरम हुजे या जबल मलाकड़ो हुजे हिन जी महिनत क़ाबिल तारीफ़ आहे पहलवान मल्हार शीदी जाटो है गुलाम मुस्तफा नारे कोशिश कई सख्त मुक़ाबला लगा पिया वाह पहलवान वाह पहलवान
सुभाणे माशूक अली बुक्ति पहुंचंदो सुभाणे उसाना भी बश बुक्ति वा पहलवान अशोक मलोकानी सुभाणे तमाम घणा पहलवान पहुंचंदा वा पहलवान मुज़फ़र चंद हेड़ा साजे जोड़े जो पहला साजे जोड़े जो वा जोड़े जावा साजे जोड़े जो सुभाणे खट्टे का पहलवान बेदा अदाई थोड़ी पुलिस है गुजारिश मतलब पहुंचे करो ये ना मानो पहुंचे करो नारे के नाम लो वा पहला नवा साजे जोड़े जाओ शार साजिद होशियार अल्लाह भाई मालूम करी बो साजिद के साईं जलाल शाह बो चे सुभाणी सोहा बा चली मलागड़ो मेहरबानी करे मन ने गुजारिश है साईं गुलाम पहलवान वाले को सावा बा माशूकवा वाले पहलवान माशूक पहलवान जमाल को पाक मारे हो हां हाजी शीदी अटटी हां शहबाज जो मुझे पहलवान वठंदो तेदी अब्दुल्लती शीदी पहलवान गुलबार चांडो नौसर जो पहलवान है सोने पहलवान पंहिंजे पाण जो पहलवान माशूक सो उन पहिरीं महिल में धक काढो ईमान जो मुक़ाबिलो सभु लॻो पिया साईं गुलाब शाह के अपील आहे तो मन कर वा पहलवान हुआ साजिद जोड़े जेके तमाम वॾो धमु लॻियो आहे ॿई मलो सत लॻा पिया आहिनि सुभाणे टीमूं बि पहुचनि खटे खां बि पहलवान पिया अचनि पंजाब खां बि अचनि पिया मीरपुर खां पहलवान अचनि पिया कुर्बान होतीपुर पियो सुभाणे पहुचे सुभाणे गुलमुनीर ख़ासकरी पियो पहुचे खट्टे जिले का पूरी टीम शीदी जी भी पहुंचे मौला शीदी जदों मूं खट्टे का सुभाणे शीदी घुराया सुभाणे इंशाल्लाह सत मुकाबला 4 बजे मलागड़ो सुभाणे पहलवान उसा भला पहलवान ॿई भाइर मेहरबानी उसार मीर मोहम्मद मजीदाने जो मुझो काबिल इतना भाउ है अदा सुल्तान जो वारे कोसा वारे माशूकवा आमिर टगर बड़ा हिते इनाम फिल रखंदो आहे पर अॼु मूवीअ में काबू लॻो पिया आमिर टगड़े गुज़ारिश आहे थोरो ॿाहिरि निकिरंदो वारे कोसा माशूकवा अहिड़ा पहलवान एजाज बंगड़ा मंज़ूर भट्टी साईं जी मन करायो यार साईं लाइ बार साईं वारा चवनि पिया साईं जो महिरबानी दोस्तों जेके सादात नंढड़ा पहुता आहिनि जंहिंजा मूंखे नाला नथा अचनि उन्हनि खां माज़रत वठां वा पहलवान भट्टी वॾो आहे साईं सईद अली अकबर शाह गादी नशी उन सां गॾु हुनजा शहज़ादा गॾु साईं अबे शाह साईं अली शाह साईं वा पहलवान हुआ वारे एजाज मंगराल हुआ साईं गौस अली शाह सैयद साईं गुलाम हुसैन शाह साईं ज़ाकिर अली शाह मरहूम साईं यार मोहम्मद शहज़ादा आहिनि मलाकड़े मौजूद आहिनि मूंखे इहा वॾी खूबी आहे त मूंखे साईं गौस अली शाह घुराए जो त मुंहिंजो नालो न हले भले न हले पर मुंहिंजनि सौटनि भाइरनि मुंहिंजनि ॿियनि सभिनी जो नालो हले मेलो आहे त हुनखे सभु को सुञाण फ़क़ीर ॿिया विहारो 400 फ़क़ीर 400 राग भला बेहदे या न हाणे फिट मोबाइल वेठो माण्हू खे ब्लैकमेल करे मल गॾु इहा मल तव्हांजे अॻियां थी आहे हेॾा राहब तगर बि वेठो आहे मौला गुलाब चंद 4 ई सीनियर न वल्लू पवर जबल हाजी वल्लू पवर जदो मुंहिंजो भले खरी क़ौम जो हुजे पर ख़ुदा कानी ॻाल्हि मल गॾा लॻे ताड़ी मल गॾा साईं गुलाब शाह भलो पहलवान आहे हुन कॾहिं वरी न कई आहे वारे माशूक ऐं आशिक ॿई असांजी इज़त आहिनि मोरचंद अदा मोरचंद पागड़ी आयो आहे उर्स जे कोट जो जे साईं खे 100 रुपया तोखे मोकल आहे भले तूं धक करे पर मल माड़ी न कर पहर तूं भलो पहलवान आहे हींअर फेसबुक ते तुंहिंजो मलो जाम पियो हलनि पर हिते अड़ी थो करे पोइ मल थी वई बाबा पोइ मल छा कजे बथातूरो थी आहे जाने अदा हथ निकरिया पहलवान हथ निकरिया ना पहर हथ निकरिया पहर यार ही बेल साथी आहे मल में मूंखे साईं बार मीटिंग कई साईं घुरायो मूंखे जी इंसाफ़ कोन थो थिए तुंहिंजे मल वो पहर साईं हण
साईं छॾो ना हर वाह पर वाह सैयद वाह साईं गुलाब शाह वाह हाणे तव्हांजे साम्हूं पहलवान गनी थींदी पहलवान मुंहिंजो भाउ आहे हाकुम अली मंगरा टंडो मोहम्मद खान पहलवान मोहम्मद इकबाल जूणे जो पहलवान नाज़िम मंगरा वाह सैयद वाह यार हाणे जो ॻोठ गनी थींदी सख़्तु मुक़ाबिलो सुभाणे जनरल सेक्रेटरी जिलो मटियारी पहलवान माशूक अली बुख्तियार वाड़े वाह हाको मंगरा पलांद बोटे साजिद जोड़े जो साजिद साजे मटियार जो तमाम एक उभरंदड़ पहलवान है हलो पहलवान बरा बई मलो करी पिया अदा कृष्ण बागड़ी आए उर्स जे पुट जो ने मेहरबानी जे नाम मोकलियो वाह हाकुमवा वाह मंगरावा कृष्ण बागड़ी हाजी मोहम्मद उर्स जे पुट खां उन जो मेहरबानी जे नाम मोकलिया 200 रुपया वाह पहलवान हाणे शहबाशी जो पलान बि उठे टेडी अब्दुल लतीफ सिंधी पलान बि उठे ही बकर जे खानदान मां बकर जे खानदान मां पहलवान साईं गुलाब शाह सुमार देखो वाह गड्डा माण्हू आहे टोटी को गॾे वालो इनाम रे साईं के साथ इनाम नसीब आहे ॾिसो जो भली मल पियो करे उनखे 500 मिलल उर्स जे कोट जा पागड़ी हिन साल तमाम घणो इनाम पिया ॾियनि सुभाणे अनीस मेमण पहुचंदो सुभाणे हिदायतुल्ला टगर पहुचंदो सुभाणे इंशाअल्लाह त साईं जानी शाह पहुचंदो भले 100 मिलन 1000 मिलन तव्हां सड़ो न साईं गुलाब शाह कदर कयो पहलवान टेडी सीधी हीरो सीधी हाजी सीधी ऐ पहलवान वाह सीधी वाह सख्त मुकाबला लगा प्यार साईं जो कदर कयो होशियार दे हीरा पहलवान होशियार दे टेडी तो में सभी सॼी दुनिया जे में गांव होशियार दे अचे सोनो पहलवान नहीं विशदी हाणे अचे मौला बशीदी पुट अचे ट्रेनिंग टीचर जो अचे पहलवान नहीं विशदी वाह पहलवान वाह टेडी अब्दुल लतीफ सिंधी वाह वरतो आने सिंधी इनाम टेडी अब्दुल लतीफ सिंधी अचे सोनो पहलवान नहीं विशदी एड़ा पहलवान माशूक सो साईं गुलाब शाह जो कदर पिया कनि शौक़ीन उन जो मेहरबानी वाह पहलवान वाह बड़े नाज़िम मंगरा मोहम्मद इकबाल वाह जोने जो वॾो वापारी आहे उन जो शहजादो हिते मलाकड़े मौजूद इनाम भले सड़क पहलवान होशो सीधी पहलवान आशिक होसो आशिक अली होसो होशो सीधी वाह पहलवान वाह मुकाबलो इंतहाई सख्त हो पिया होशो सीधी हल सीधी पुट वा अॼु बाबा सीधी चिड़ी आयो आहे हाँ एक के मां ने जो दुआऊं है ने माई जो पिटो सीधी थक दई है भई मलो कोसन के वडा थक बिनी भारण आमिर जोड़े आमिर बालादी पहलवान आमिर बालादी है पहलवान नहीं भी सीधी सदर पहलवान मौला बशीदी पुट है मौला बशीदी जे तो आऊं सदर आया ए हुंदुस पहलवान बालादी ए पहलवान नहीं बशीदी 200 ही भलो पहलवान उठरो नौजवान पहलवान पढ़ो लिखो स्टूडेंट पहलवान नहीं बशीदी जे ये पूरे सिंध में लहर गई यार भला छॾियो तो सही मलाकड़े के 500 मिलन 1000 उन नसीब है भला छोटा करो यार किरोद रुगो किरोद पहलवान होशो सीधी पहलवान माशूक होसो मारे माशूक बारे नहीं मशीदी गनी सीधी पहलवान अब्दुल गनी सीधी 200 इनाम जो नहीं मगे इनाम जो सुभाणे हाजी मोहम्मद असलम सो हाजी मोहम्मद इस्माइल सो सुभाणे हाजी सकंदर सो हाजी पीर सो मां पहलवान वाह गनी वा हाणे गनी सीधी सोरा बाकी तो सब यहां बात रखे
सुभान आज दिन मन खास के लिए साईं जो पुरानो खातम बैठो है आज दिन मन खास के लिए आए ना उन्हें पुट बैठो है कारो खास के लिए वाह पहलवान इरफान बुकी बिजली ये सोलर वाली बिजली है इन्हें जो टाइम को नहीं बिजली है इन्हें जो छातो कम कौन क्यों करना ये सोलर वाली बिजली अन्या बैटरी चार्ज हाँ वही अच्छी हो पहलवान है माशू कोसो पहलवान है गोपांग सुबाने अब्दुल गफ्फार है देखो कोई जो तेल के जो सदर है तो ऐसा तो लिखने 50,000 एमबी चक्का मुझे कितना एमबी चलना बालादी तो केरे लेने केरे लपोबे बड़ी यार ये को तरीको है सुना हां नहीं निकाल के मोड़े तो केरे लेने तो चढ़र पहला ने बड़ा है गुलाम से ना जरूर केरे ला छोड़ियो नहीं मैं पहलवान माशूक के कोसो वाह पहलवान माशूक माशूक आशिक भाई तार कोसे माइटन सुल्तान कोसो गुलजार कोसो हेड़ा पहलवान अचियो ताजे सामो हाजी शीदी ए पहलवान टीडी अब्दुल लतीफ शीदी साईं गुलाम सा जो कत्ल करो दोस्तों मामा यूसुफ मेमण अदा गुलाम मुस्तफा मेमण साईं अमृत नगर जो मेहरबानी मौला बशीदी जवाद या हकीकत कानूनी गाला ने करे लाद होने न बने भले मुझे पुट्टो जे बान पे सावन दो न दान को न बड़ा दो पहला ने दी साईं रजा मेमन साहब सागर अदा मामा यूसुफ मेमन मुझे मोतबर लो अदा गुलाम मुस्तफा मेमन अमृत नगर जी नई टीम ठई है जनरेशन नई है तब्दीली दौर है इमरान खान जी हुकूमत वा पहला नवा हाजी शीदी टेडी अब्दुल लतीफ शीदी और सजे कोटा जा बागड़ी मोलचंद बागड़ी गुलाब बागड़ी हरचंद दर्शन बागड़ी उन्हें जो मेहरबानी और सजे कोटा का मोलचंद बागड़ी जो मेहरबानी मोलचंद बागड़ी जे इनाम मुकुल 100 रुपया साईं जाकिर शाह साईं गुलाम से वाह वाह पहलवान वाह पहलवान फकीर बारे कुरान शरीफ में अल्लाह पाक जो है इन अल्लाह में साबरीन अल्लाह पाक के दो सब्र करने वाला सां कदा तई हलंदी है साईं जो मेहरबानी जे साईं हर नंढे वडे पहलवान के पंहिंजो इनाम जेको मिलंदो आहे साईं ॾेईंदो आहे साईं जो मेहरबान पहलवान नई विशीदी दोस्त ॾिसो हिकिड़ा सखावत कंदा न त वरी मौला ॾियारींदो आहे सभई दोस्त अञा साईं खे 100 रुपया ॾियनि हाँ सोमवार से वो साईं गुलाम शाह पहला नहीं विशीदी नाज़ुम मंगरा कंडो मोहम्मद खान सैताबाद जो मुकाबलो ये रिकॉर्डिंग जो करे साईं दोस्त आहे मीर हसन सोलंकी जो यूट्यूब जी रिकॉर्डिंग कंदो आहे तव्हां सां मुखातिब तव्हां जो खादिम सर मुश्ताक मंगरियो वाह पहलवान वाह नहीं मवा वाह नहीं साईं मुझा हीअ तैलीम ही तैलीम है तैलीम याफ्ता पहलवान मैट्रिक जो शागिर्द है मौला बख्श पुट है अल्लाह बख्श पोटो है खानदान सादात वेठा आहिनि दुआ शफा जो दर है बिलाल शाह मुर्शिद असांजे हिन मटियाले जिले जो तमामु हिकु वॾो बुज़ुर्ग है उला अल्लाह वली कुतुब है जंहिंजे दरगाह जे हवाले सां इहा वॾी मशहूर दरगाह है उनजा कादिर नशीन क़िबला साईं सैयद अली कबर शाह साईं उन सां गॾु पूरो सादात जो काफ़िलो आहे साईं गौस अली शाह साईं गुलाम हसन शाह साईं ज़ाकिर शाह साईं अवेश शाह साईं अली शाह उन खां अलावा सुभाणे अञा ॿिया बि साईं मंज़ूर शाह पहुचंदो साईं शाह मोहम्मद शाह पहुचंदो साईं मकबूल शाह मौजूदु आहे